तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। जेका किस्त अचण वारी है उन जा कुछ खास पॉइंट ऐं कुछ खास सीन जेका ईंदा तव्हांखे उहे ख़बर ना है, असां उन तव्हांखे क्लियर करे इन वीडियो में ॿुधाईंदा हलूं। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, जॾहिं मूसा खे हाकिमज़ादी इहो फ़ोन कयो आहे, मूसा उते पुॼंदो मिलण जे लाइ, लेकिन मूसा परेशान थी वेंदो त हाकिमज़ादी जो मूं में कहिड़ो कमु आहे। ऐं हाकिमज़ादी सारा खे चई वेठी आहे त मूं मञाए छॾियो आहे मूसा खे, लेकिन मूसा खे इन शइ जी मालूमात ई न आहे। मूसा उते वेंदो, जॾहिं हाकिमज़ादी उनखे ॿुधाईंदी तूं सारा खे हितां वठी वञ, हू परेशान थी वेंदो, हे छा थी चवे, मां हिकु गैरतमंद माण्हू हिकु सिजावल सां मुंहिंजी दोस्ती, ही लूसन वारो कमु मां कीअं कयां, ऐं हू मना करे छॾींदो। लेकिन मूसा हिते वीचारो बदनाम थी वेंदो। थी सघे थो लाला जी नज़र पवे, उहो बदनाम करे, या वरी सिजावल जा माण्हू ऐं सिजावल जी कंहिंजी नज़र पइजी वञे, मूसा वीचारो बदनाम थी वेंदो ऐं मूसा ते अॻे ई सिजावल खे शक आहे, मूसा जो ते इज़त मिटी में मिली वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं नेक्स्ट एपिसोड में मीर मूसा जी जेको आहे दोस्ती करण लाइ दरिया खान पंहिंजा पूरा ज़ोर लॻाईंदो। ऐं हाणे नवाब खान जेको माण्हू घुराए रहियो आहे, राकास हिकिड़ो जेको खून पींदो आहे, नवाब खान जा इहे हलनि था हवाल, इहो बि अची ज़ाहिर थींदो। इहो मूसा जे अॻियां जेको आहे न कुझु सफ़ा मिटी में मिली वेंदो, वक़्ती तौरु मूसा खे ज़लील ख़्वार कंदो। लेकिन हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव दोस्तों, नवाब खान जो जी कहाणी सॼी लाला खे जेको ॿुधाए छॾी, मीर नवाब खान ते लाला कुझु कंदो, कुझु ई कोन कंदो, चुप करे इहो वेही रहंदो। लेकिन असलियत जी लाला खे ख़बर पइजी वेंदी, हुनजे पीउ जो कातिल नवाब खान आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट एपिसोड में। ख़ुदा हाफ़िज़।